नारी आसिया खोसो लजालट केस में गिरफ़्तार ॿिन्ही एसएचओज़ जो हिकु ॾींहं जो रिमांड मंज़ूर कयो वियो आहे। सिविल कोर्ट ठुल लजालट केस में ॿिन्ही एसएचओज़ खे हिकु ॾींहं जी रिमांड ते पुलिस हवाले कयो। जांच ऑफिसर जो चवणो त ॿिन्ही एसएचओज़ समेत 8 पुलिस एहलकारनि खे अॼु एफआईए हवाले कयो वेंदो। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त नारी आसिया खोसो लजालट केस में गिरफ़्तार ॿिन्ही एसएचओज़ जो हिकु ॾींहं जो रिमांड मंज़ूर कयो वियो आहे। सिविल कोर्ट ठुल लजालट केस में ॿिन्ही एसएचओज़ खे हिकु ॾींहं जी रिमांड ते पुलिस हवाले कयो। जांच ऑफिसर जो चवणो हो त ॿिन्ही एसएचओज़ समेत 8 पुलिस एहलकारनि खे अॼु एफआईए हवाले कयो वेंदो। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त नारी आसिया खोसो लजालट केस में गिरफ़्तार ॿिन्ही एसएचओज़ जो हिकु ॾींहं जो रिमांड मंज़ूर कयो वियो आहे। सिविल कोर्ट ठुल लजालट केस में ॿिन्ही एसएचओज़ खे हिकु ॾींहं जी रिमांड ते पुलिस हवाले कयो। जांच ऑफिसर जो चवणो त ॿिन्ही एसएचओ समेत 8 पुलिस एहलकारनि खे अॼु एफआईए हवाले कयो वेंदो। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त नारी आसिया खोसो लजालट केस में गिरफ़्तार ॿिन्ही एसएचओज़ जो हिकु ॾींहं जो रिमांड मंज़ूर कयो वियो आहे। सिविल कोर्ट ठुल लजालट केस में ॿिन्ही एसएचओज़ खे हिकु ॾींहं जी रिमांड ते पुलिस हवाले कयो। जांच ऑफिसर जो चवणो हो त ॿिन्ही एसएचओज़ समेत 8 पुलिस एहलकारनि खे अॼु एफआईए हवाले कयो वेंदो। नारी आसिया खोसो लजालट केस में गिरफ़्तार ॿिन्ही एसएचओज़ जो हिकु ॾींहं जो रिमांड मंज़ूर कयो वियो आहे।